अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं, मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। मीर अली शेर काने ठठवी। मीर अली शेर काने जी सवाने ऐं तसनीफ़ व तालीफ़ राशिदी साहब मरहूम जे मुस्तक़िल अभ्यास हेठि रहिया। पाण मीर साहब जी मुफ़सिल सवाने उमिरि खां अलावा संदसि 4 किताब पिणु एडिट कयाऊं। हीअ मुख़्तसर मज़मून पिणु उन सिलसिले जी हिकु कड़ी आहे जो सिमाई अल रहीम हैदराबाद जे नंबर 34 साल 1967 ईस्वी वारे पर्चे में शाया थियो। हिन बुज़ुर्ग मौरिख़ जो पूरो नालो ग़ुलाम अली शेर आहे ऐं संदसि निस्बत जो सिलसिलो काज़ी सैयद शुक्रल्लाह ताईं पहुचे थो, जेको शाहबेग अरबून जे दौर 927-28 हिजरी में शिराज़ खां सिंध में आयो ऐं संदसि निस्बती सिलसिलो हिन तरह आहे। ग़ुलाम अली शेर बिन मीर इज़्ज़तुल्लाह वफ़ात 1161 हिजरी, बिन मीर मोहम्मद काज़िम बिन मीर मोहम्मद मुकीम बिन मीर ज़हीरुद्दीन दोम वफ़ात 1837 हिजरी, बिन सैयद शुक्रल्लाह दोम बिन मीर ज़हीरुद्दीन अवल बिन काज़ी सैयद शुक्रल्लाह अवल नुज़ैल सिंध वफ़ात 966 हिजरी खां अॻु। मीर अली शेर काने जी विलादत 1140 हिजरी में थी ऐं ख़ल्क़ इंसाना मन सलाला मां संदसि तारीख़ विलादत निकिरे थी। मीर अली शेर ठटे में पंहिंजे वक़्त जे जियद आलमनि खां तालीम पिराई। मकालात में उन्हनि बुज़ुर्गनि उस्तादनि मां हेठियां नाला ॿुधाया अथसि: मियां नेमतुल्ला, मियां मोहम्मद सादिक, आख़ुंद मोहम्मद शफ़ी ठटवी, आख़ुंद अबुल हसन बेतकल्लुफ़ ठटवी ऐं मिर्ज़ा मोहम्मद जाफ़र शिराज़ी। कान्य खे शागिर्दीअ जे दौर खां ई शेरो सुखनि सां चाह हो। 12 सालनि जी ॼमार में साल 1152 हिजरीअ में शेर चवणु शुरू कयाईं ऐं 8000 बैतनि जे मजमूए जो हिकु दीवान मुरतब कयाईं, जो कनि सबबनि करे उनखे दरिया जे बख करे छॾियाईं। साल 1155 हिजरी धारे वरी खेसि शाइरीअ लाइ जोश जाॻियो। मीर हैदरुद्दीन अबू तुराब कामिल जी ॾेख वेख खेसि जोश जाॻायो ऐं शाइरीअ में हिन उस्ताद जी शागिर्दी क़बूल कयाईं। शुरू में मज़हरी तख़लुस सॾाईंदो हो, पर पोइ कान्य खे पसंदि कयाईं ऐं आख़िर उमिरि ताईं उन तख़लुस सां मशहूरु रहियो। हीउ ख़ानदान मुख़्तलिफ़ दौरनि में हमेशह इज़त ऐं एतिराम सां रहियो आहे ऐं हिते जे हर हुकूमत हिन ख़ानदान जे माण्हुनि खे मजमूई तौरु या कनि ख़ासि फ़र्दनि खे ख़ासि वज़ीफ़नि ऐं इनामनि सां नवाज़ींदी आहे। हिन लाइ के सनदूं या शाही फ़रमान जेके मूं वटि मौजूदु आहिनि, उन्हनि मां मथीं ॻाल्हि ते पूरी रोशनी पए थी। सिंध जे वाली मियां ग़ुलाम शाह कलोड़े जे दौर 1170 खां 1186 हिजरीअ में कान्य खे हिन ख़ानदान जी तारीख़ लिखण ते रखियो वियो। हिन बादशाही फ़रमान पटांदड़ 2 तारीख़ूं लिखियूं, जिन मां हिकु नज़म में शाहनामा जे वज़न ते ऐं ॿी नसर में लिखणु शुरू कई, पर उहो मालूम न थी सघियो आहे त हू कहिड़नि सबबनि करे उन्हनि तारीख़ुनि जी तकमील न करे सघियो। घणो करे 1-2 सालनि खां पोइ नौकिरीअ खे छॾे वापसि ठटे आयो, छो त सन 1180 हिजरीअ में असीं खेसि ठटे में तहफ़तुल किराम जे लिखण में सरगर्म ॾिसूं था। संदसि हालात मां जिन खे उन पाण लिखियो आहे पतो पवे थो त कान्य पंहिंजी सॼी ॼमार में सूरत, कच्छ, अहमदाबाद ऐं जूनागढ़ जे सफ़र खां सवाइ ॿियो केॾांहुं बि न वियो आहे। पाण सॼी ॼमार ठटे में गुज़ारियईं ऐं तसनीफ़ व तालीफ़ में मशगूल रहियो। 12 सालनि जी उमिरि 1152 हिजरीअ खां वफ़ात जे साल 1203 हिजरीअ ताईं संदसि कलम लिखण खां न बीठो ऐं उन ई ॾिघी मुदत में सिंध लाइ इल्म ऐं अदब जो हिकु लाफ़ानी ख़ज़ानो विरसे में छॾे वियो। जेकॾहिं असां वटि उहो अमल विथ न हुजे हा त हूंदसीं मुल्की ऐं सियासी तारीख़ जे हिकु वॾे भाङे खां हथ धोई वियूं हा। इन रीति केतिरनि मशहूरु हस्तियुनि ऐं फ़ारसीअ जे नसर नज़म जे आलमनि खे न सुञाणो आहे। मीर काने अखी 4 किताब लिखिया आहिनि, जिन मां घणनि जी त असांखे सुध न रही आहे ऐं उहे शाहपारा गर्दिश ज़माने करे असां खां खसिजी विया आहिनि। पर मकालतुल शुअरा ऐं कुतुब ख़ानी ठटे जी फ़हिरिस्त ऐं ॿियनि ज़रियनि मां या जिन किताबनि खे असां ॾिठो आहे, उन मां पतो पए थो त उन्हनि तालीफ़ुनि जो तादादु 43 ते पहुचे थो। उन खां सवाइ संदसि के तालीफ़ूं
नामुकमिल ऐं अणपूरियूं रहिजी वियूं। हू पाण लिखे थो, घणा मुसवदा जिते हुआ उते ई रहिजी विया। सन 1152 हिजरीअ में 8000 बैतनि जो दीवान खे पंहिंजे हथनि सां दरिया में लोड़े छॾियईं। सन 1174 हिजरी में जॾहिं मकालतुल शुअरा लिखी रहियो हो त पाण ई चए थो त जे पंहिंजे शहरनि खे गॾु कया हा त उहे 30,000 थी वञनि हा। मतिलबु त उहो पूरो पतो न पइजी सघियो आहे त उन जे मुसवदनि मां केतिरा तकमील ते पहुता ऐं केतिरा न पहुता, या उन्हनि मां केतिरा ज़ाया थी विया। हेसि ताईं असांखे संदसि तालीफ़ात मां हेठियां किताब मालूम थी सघिया आहिनि। दीवान अली शेर साल तालीफ़ 1152 हिजरी दरिया में ॿोड़े छॾियईं। मसनवी शमाज़ कुदरत हक़ साल तालीफ़ 1167 हिजरी, उहो किताब रुगो नाले में वञी रहियो आहे। हिन जो नुस्ख़ो किथे बि ॾिसण में नथो अचे। हिन मां नमूने तौर के बैत मकालात में आयल आहिनि। मसनवी क़ज़ाओ क़दर साल तालीफ़ 1167 हिजरी, हिन किताब खे आका रज़ा निगहत शिराज़ीअ जे चवण ते लिखियो हुआईं। हिन जो हिकु ख़ती नुस्ख़ो सिंधी अदबी बोर्ड जे लाइब्रेरी में मौजूदु आहे। नओ आईन ख़यालात 1169 हिजरी, उहो तारीख़ी नालो आहे ऐं उन मां सन तालीफ़ निकिरी अचे थो। हीअ किताब नसर में आहे, हीअ किताब में नापेद आहे। हिन जा कुझु जुमिला मकालात में आयल आहिनि। मसनवी क़िसाए कामरूप 1169 हिजरी, हीअ 3000 बैतनि ते मुश्तमिल मसनवी हुई। हिन जो नुस्ख़ो बि मौजूदु न आहे। नमूने तौर कुझु शेर मकालात में आयल आहिनि। दीवान कालिगम 1171 हिजरी, हिन में 9000 बैत ग़ज़ल कसीदा मखमस तर्जी वग़ैरह ते पहुचनि था। हीअ किताब नापेद आहे। साकीनामा 1174 हिजरी, ग़ैर मौजूदु मकालात में हिन जा कुझु इक़्तिसाबात आयल आहिनि। वाक़ियात हज़रत शाह 1000 बैतनि ते मुश्तमिल, हीअ बि नापेद आहे। चहार मंज़िला 1174 हिजरी, 1000 बैतनि जो मजमूओ, हिन जो को बि नुस्ख़ो नथो मिले। तज़वीजनामा हुस्नो इश्क 1174 हिजरी, नसर में हीअ बि अणलब आहे। अशार मुतफ़रिका दरे सनायो तारीख़ 1174 हिजरी, हिन जो को नुस्ख़ो बाक़ी न रहियो आहे। हिन में 1000 बैत हुआ ऐं मकालात में हिन जो बयानु आयो आहे। बोस्तान बहार मारूफ़ मकलीनामा 1174 हिजरी, नज़म ऐं नसर में हिन जी तालीफ़ जो साल बोस्तान बहार ताज़ा दिलि मां निकिरे थो। हिकु नंढिड़ो रिसालो आहे जो मकलीअ जे क़ब्रस्तान बाबति आहे। हिन जो कलमी नुस्ख़ो अदबी बोर्ड जी लाइब्रेरीअ में महफ़ूज़ आहे, जंहिंखे राकमल उरूफ़ हवाशी सां सिंधी रिसाले मेरा नंबर 2/4 साल 1956 ईस्वीअ में शाया कयो आहे। मकालतुल शुअरा 1174 हिजरी, तारीख़ अब्बासिया ही नामुकमिल रहिजी वियो। तारीख़ अब्बासिया 1175 हिजरी, नसर नज़्म में 1175 हिजरी नामुकमिल। तोहफ़तुल किराम 3 जुल्दनि में मशहूरु किताब आहे, जंहिंजो सिंधी ऐं उर्दूअ में तर्जुमो पिणु शाया थी चुको आहे। मसनवी ऐलान ग़म 1192 हिजरी, ही मसनवी नज़र मां न गुज़री आहे। मालूम थिए थो त अहले बैत जे मुसीबतनि बाबति लिखी वई आहे। ज़ुबैदतुल मनाक़िब 1192 हिजरी, मुख़्तारनामा 1194 हिजरी, निसाब अल बलगा, हीअ किताब ॾाढो काराइतो आहे जो इंसानी ज़िंदगीअ जे मसलहात ते मुश्तमिल आहे। हिन खे कामूस सॾे सघिजे थो। मसनवी ख़तमुल सुलूक 1199 हिजरी, ख़तमुल सुलूक मां हिन जी तालीफ़ जो साल निकिरे थो। तसव्वुफ़ जे रमज़ुनि ऐं नुक़्तनि ते मुश्तमिल आहे। हिन में हिकु मुक़दमो, 21 मकाला ऐं हिकु ख़ात्मो आहे। तुमार सलासल गज़ीदा 1202 हिजरी, सिंध में सूफ़ियुनि जे तरीक़त जे सिलसिलनि जी तारीख़ आहे। हिन जो मुसनिफ़ जे ख़त सां हिकु नुस्ख़ो सिंधी अदबी बोर्ड जी लाइब्रेरीअ में मौजूदु आहे। शजरतुल अतर अहले बैत 1202 हिजरी, हिन जे नाले मां सन तालीफ़ निकिरे थो। मयारे सालिकान तरीक़त 1202 हिजरी, मीर अली शेर तहफ़तुल किराम में मशाइरनि जे साल विलादत या वफ़ात जो ज़िक्र न कयो आहे। उन करे उन मां उन्हनि जे दौर जो तयन ॾाढो ॾुखियो आहे। हिन किताब में उन नुक़सान जी तलाफ़ी कई वई आहे। अटकल रूए 1000 मशाइरनि जो अहवाल वफ़ात जे सन समेत हिन में आंदो वियो आहे। रोज़तुल अंबिया मंज़ूम, ज़ीनतुल अख़लाक़ मंज़ूम, गौसिया मंज़ूम, सुलूक ऐं मारिफत में मसनवी कसाबनामा, मीज़ानुल अफ़कार मंज़ूम, तहज़ीब तबा, सरफराज़नामा, हदीक़तुल गुलबा, मजमूआ अशार फ़ारसी, मसनवी कान जवाहिर, मीज़ान फ़ारसी, रिसातुल मुअम्मा मशरह, नज़्मो नसर, लबे तारीख़ कल्होड़ा, बयाज़ महकल शुअरा,
दीवान अशार, कसाइदो मनकबत, इंशा कान्य, मसनवी मुहब्बतनामा। मीर अली शेर नक्शबंदी तरीक़त जो तालिब ऐं शेख अब्दुल अहद जो मुरीद हो। हिन ख़ानदान जा ॿिया फ़र्द बि नक्शबंदी सिलसिले जा मुरीद हुआ। हिन 63 सालनि जी उमिरि में सन 1203 हिजरीअ में वफ़ात कई ऐं पछाड़ी ताईं तसनीफ़ ऐं तालीफ़ में मशगूल रहियो।